इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाईंदे क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर के अॻवान सैयद खुर्शीद शाह चयो त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जा वेझा साथी संदसि ख़िलाफ़ साज़िश करे रहिया आहिनि। हुन चयो त नवाज़ शरीफ़ ॼाणे थो त संदसि दुश्मन केरु आहे। जेकॾहिं हू मौजूदा हालतुनि में भॻो त तबाह थी वेंदो। सैयद खुर्शीद शाह चयो त इहो साल जो सभ खां वॾो भोॻ आहे त मौजूदा वज़ीर आज़म हिकु नाहिल शख़्स खे वज़ीर आज़म चवे थो। संदसि चवणु हो त नयुनि तकबंदियुनि वारे मामले ते हुननि यू टर्न नाहे वरितो। इहा बि हक़ीक़त आहे त पंजाब ऐं केपी जा माण्हू सिंध में आबाद थी रहिया आहिनि, पर आदमशुमारीअ में सिंध जी आबादी ॿियनि सूबनि जी भेट में घटि ॾेखारी वई आहे। सैयद खुर्शीद शाह चयो त आबादी जे हिसाब सां सिंध जूं 10 खां 12 सीटूं वधणु घुरिजनि हा। आदमशुमारीअ जे अंगनि अखरनि ते पीपी समेत ॿियनि धुरियुनि खे बि ख़दशा आहिनि। हुन चयो त ईंदड़ चूंडूं 1998 ईस्वीअ वारी आदमशुमारी तहत कराइण में को बि ऐब नाहे। 1998 वारी आदमशुमारी तहत थियल 2013 वारी इलेक्शन में नून लीग कामयाबी हासिल कई हुई। तंहिं करे उन ई आदमशुमारीअ जी बुनियाद ते चूंड कराइण ते खेनि ख़दशा न हुजणु घुरिजनि। सैयद खुर्शीद शाह चयो त हू वक़्त खां अॻु चूंडुनि जा हामी न आहिनि, पर दुआगो आहे त 2018 जी जुलाई या अगस्त में चूंड थियणु घुरिजे।